बिराज सिटी में खबर ॾींदा हलूं त बिराज सिटी के यूसी मोलण ते थींदड़ ज़मनी इलेक्शन में पीपल्स पार्टी के उम्मीदवार रोशन अली विस्तड़ो की हिमायत में PPMPA सैयद हसन अली शाह के मान में गोठन पारा मुख्तलिफ गोठन में कार्नर गडियाणियों कोठायूं वयूं। उन मौके ते PPMPA सैयद हसन अली शाह खिताब कंदे चयो त पीपल्स पार्टी हमेशा अवाम की खिदमत ते यकीन रखियो आहे। असां गुज़िरियल 3 सालन अंदर इलाइके में नवन रोडन रस्तन जो ॾियार विछायो आहे। जॾहिं त ताज़ो मुख्तलिफ गोठन घटन में पेवर ब्लाक तोड़े नालिन जा कम कराया आहिनि जेके अवाम जी अहम ज़रूरत हुई। हिन चयो त असां पंहिंजे तक जी अवाम वटि हली वञी इन्हनि जा मसला ॿुधी हल कयूं था जीअं इन्हनि खे घर वेठे सहूलतूं मिली सघनि। कुछ गोठन में लाइट तोड़े सिहत जा मसला हुआ जेके तरजीह बुनियाद ते हल कया पिया वञनि। हिन चयो त पीपल्स पार्टी जे चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी अवाम जी खिदमत ते यकीन रखे थो। हिन चयो त असां अॻी बि ईअं तक जी अवाम लाइ जाखोड़ जारी रखंदासीं। उन मौके ते गुलाम रसूल भुट्ट जनरल सेक्रेटरी PP तालका बेरिया ज़िला काउंसिल जे सीट जो उम्मीदवार रोशन अली विस्तड़ो एतबार अली खानज़ादो ऐं ॿिया पिण मौजूद हुआ। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।